पानी कढायो, पानी कढायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी तो दोस्तों मां आज इन मासूम ॿारनि सां गॾु एहतिजाज जी शिकिल में मां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शरफाबाद जी बिल्डिंग में मौजूद हाँ, जो हिन वक्त दरिया हिन वक्त जो आहे बारिश के मुख़्तसिल हलंदे ऐं जेके नेकरनि जो पानी हो जेको हिन स्कूल के दरनि ते अची पहुची करे असांजे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग के अंदर ताईं जो पानी दाख़िल थी चुको आहे। इन जे करे हीअ ॿार जेको मासूम ॿार तालीम के सुनहरे मौक़े खां बिल्कुल मायूस थिया, नाकाम थिया। असां मौजूदा इंतज़ामिया का DC सखर का सैयद खुर्शीद अहमद शाह साहब का सैयद अवेश शाह साहब का CM मुराद अली शाह साहब का असां मुतालबो था कयूं, असां एहतिजाज था कयूं तो खुदारा इन पानी जो निकालो कयो वञे, छो जो असांजे इन पानी के कढण जे लाइ न म्यूनसिपालिटी रोड़ी के तरफा न ज़िले सखर के इंतज़ामिया के तरफा काई भी गाड़ी ना आई आहे जेको हिन पानी के कढाए वञे। असां मुतालबो था कयूं तो खुदारा असांजी मदद कयो, पानी कढाए करे असांजी तालीम के बचायो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे, पानी कढायो, पानी कढायो, पानी कढायो। हलो जी दोस्तों हाणे वरी भी तव्हांखे मां अंदर जेको आहे इन पंहिंजे स्कूल जो मंज़र ॾेखारियां थो, जेको बिल्कुलु इहा स्कूल जी बिल्डिंग जेको आहे पाणीअ में अची वई आहे, जंहिंजी ऑफिस भी बुॾी वई आहे ऐं क्लास जा जेके भी रूम आहिनि सभई इन पाणीअ जी लिपेट में आहिनि। इन जे करे हीअ असांजा मासूम ॿार बचड़ा तालीम खां बिल्कुलु महरूम थी चुका आहिनि। इंतज़ामिया के तरफा कोई भी नुमाइंदो अची करे हिते पानी कढण जे लाइ तैयार न आहे। असां मौजूदा हुकूमत का सिंध हुकूमत का म्यूनसिपालिटी रोड़ी ज़िले सखर जी इंतज़ामिया का मुतालबो था कयूं त ही पानी कढाए करे असांजे ॿारनि जी तालीम ऐं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे।